साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, अॻ में ईअं थींदो हुयो त पंहिंजूं अमड़ियूं ख़्वाब ॾिसंदियूं हुयूं त असांजा पुट ऑफिसर थींदा। पीउ ख़्वाब ॾिसंदो हुयो त मुंहिंजो पुटु ऑफिसर थींदो। ॻोठ में इज़त थींदी, सुठो खाधो खाईंदासीं, सॼी ज़िंदगी हसरतुनि सां गुज़ारीसीं। हाणे बच्चो पढ़े थो, मुंहिंजो बच्चो पढ़ी करे असिस्टेंट कमिश्नर थी ईंदो, ASP थी ईंदो, बैंक जो मैनेजर थींदो, जज थींदो, वकील थींदो, डॉक्टर थींदो, सफ़ीर थींदो, आर्मी ऑफिसर थींदो, नेवी एयरफोर्स जो ऑफिसर थींदो, PIA जो स्टील मिल जो ऑफिसर थींदो, कारपोरेट में कंहिं कारपोरेशन में वेंदो, चार्टर्ड अकाउंटेंट थींदो। माना इहे हिकिड़ा ख़्वाब हूंदा। 80 जे ॾहाके में, 70 जे ॾहाके में, 60 वारे ॾहाके में इहे सभु ख़्वाब ॾिसंदा हुआसीं। रेलवे जो ऑफिसर थींदो। हाणे इहे ख़्वाब छो चिकनाचूर थी विया आहिनि? का नौकरी कोन्हे, नौकरियूं ख़तमु। को कैडेट कॉलेज में पढ़े, 6 लख रुपया साल जा भरे, पढ़ण खां पोइ उनखे का बि सर्टेनिटी कोन्हे। बीकन हाउसन में पढ़नि, सिटी स्कूलनि में पढ़नि, सेंट बोनावेंचर में पढ़नि, मथे क्लास जा आहिनि, 5 करोड़ ॾेई नौकरी वठी ईंदा, 10 करोड़ ॾेई नौकरी वठी ईंदा। पर जेको माण्हू कॉम्पिटेंट आहे, जेको होशियारु आहे, जेको महिनत थो करे, जेको सुबुह खां राति ताईं थो पढ़े, जेको निंडूं थो फिटाए, जेको आराम थो फिटाए, जेको चए थो मंज़िल मुंहिंजो इल्मु आहे, जेको चए थो मुस्तक़बिल मुंहिंजो इल्मु आहे, जेको चए थो इज़त मुंहिंजी इल्म जे करे थींदी, जेको चए थो त मुआशिरे में लीडर मां इल्म जे करे थींदुसि, समाज सुधारक इल्म जे करे थींदुसि, मुआशिरे जा क़दुर इल्म जे करे तब्दील कंदुसि। इल्मु जॾहिं ईंदो त हिन मुआशिरे खे बहितरी जे बुनियादनि ते इस्तवार कंदुसि। पर उहो जॾहिं ॾिसे थो त हिते हुकूमत उन्हनि माण्हुनि जी, हिते पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन करप्ट, हिते पब्लिक सर्विस कमीशन जा मेंबर करप्ट, हितां जी सरकार करप्ट, हितां जा हुक्मरान करप्ट, जेके असांखे हुकूमत में हूंदे असांखे नौकरियूं ॾियनि था उहे ख़ुदि मुजरिम आहिनि। जेके माण्हू मुजरिम आहिनि उहे असांखे छा ॾेई सघंदा? जेके पाण बुख आहिनि उहे मुआशिरे खे छा ॾेई सघंदा? हींअर ताज़ो रिपोर्ट आई आहे फेडरल गवर्नमेंट जी त 1,50,000 वफ़ाक़ में ख़ाली पयल आसामियूं, ख़ाली पयल नौकरियूं, उहे सभु जो सभु सरकार ख़तमु करे छॾियूं। 1.5 लख नौकरियूं जेके माण्हुनि खे मिलणी हुयूं, माण्हुनि खे मिलनि हा त माण्हुनि जी ज़िंदगियूं संवारजनि हा, उन्हनि खे पेंशन मिले हा, उनजे मरी वञण खां पोइ उन्हनि जी घरवारी, उन्हनि जो औलाद सुखियो सताबो गुज़ारे हा, 5 पेरनि ते हुजे हा, तालीम हासिलु करे सघे हा, बीमार थिया इलाजु हासिलु करे सघे हा, सुठनि स्कूलनि में सुठी तालीम पिराए सघे हा, मुआशिरे जो सुठो फ़र्ज़ु थिए हा। पर जॾहिं कॾहिं तव्हां माण्हुनि खे नौकरी बि न ॾींदव, जॾहिं माण्हुनि खे तव्हां माण्हू वटि नौकरी कोन्हे, इक़्तिसादी बदहाली आहे, मुआशी बदहाली आहे, त उहो माण्हू छा कंदो? उहो या नशो कंदो, या चोर थींदो, या लुटेरो थींदो, या फोरू थींदो, या धाड़ेल थींदो, या मनशात फ़रोश थींदो, या हितां जे समाज जी उन्हनि क़दुरनि जी पायमाली कंदो जेके क़दुर बहितरी जे तरफ़ ॾे वठी ईंदा वेंदा आहिनि, उनखां परे थींदो। इहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? रियासत में रोज़गार ॾियणु, माण्हुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु, मुआशिरे में इंसानियत जे क़दुरनि खे ताक़तवर बनाइणु, इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे। इहा वेलफेयर रियासत आहे। न्यूज़ीलैंड में छो आहे, स्विट्ज़रलैंड में छो आहे, स्वीडन में छो आहे, डेनमार्क में छो आहे, बेल्जियम में छो आहे, फिनलैंड में छो आहे, इंग्लैंड में छो आहे, हॉलैंड में छो आहे, नीदरलैंड में छो आहे? सभिनी शहरनि जूं दोस्त ॿुधायो त हिकिड़ो माण्हू हितां वियो आहे न्यूज़ीलैंड वियो, उते कंहिं डॉक्टर खां चेकअप कराई त मूंखे मां इंसुलिन इंजेक्शन कराईंदो आहियां, तव्हां ॾिसो कहिड़ी तजवीज़ कयो था त उहा करायां। डॉक्टर हुनखे
पंहिंजियूं दवाऊं लिखी ॾिनियूं उतां जूं न्यूज़ीलैंड जूं, चई जेकी बि तुंहिंजूं पाकिस्तान जूं इंसुलिन इहे ख़तमु। उन डॉक्टर जे हिदायतुनि ते अमल करण जे लाइ सोचो, पर पैसा हुन वटि कोन हुजनि। हुनजो सॼो ऑनलाइन सिस्टम आहे, डॉक्टरनि जो, मेडिकल स्टोर वारनि जो, उहो सॼो गवर्नमेंट सां इंटरलिंक्ड आहे। डॉक्टर वटि जेको माण्हू पहुचंदो उहो वरी मरीज़ वटि वञिणो आहे, उहा सरकार खे इंफॉर्मेशन मिलंदी। जेकर नथो वञे त बि इहा मिलंदी। हुनजो सेल नंबर हुयो, उते जो उते सरकार वेलफेयर डिपार्टमेंट उन माण्हू सां राब्तो कयो त जे डॉक्टर तव्हांखे इहे इंजेक्शन ते लिखी ॾिनियूं, उहे तव्हां छो न वरितियूं। हुन चयो मां पाकिस्तान खां आयो आहियां, मुंहिंजी मुआशी सूरत हाल अहिड़ी कोन्हे जो मां इहे इंजेक्शन्स ख़रीद करे सघां। जॾहिं मुंहिंजी सूरत हाल बहितर थींदी त मां इहे ख़रीद कंदुसि। लोकेशन उते जो उते ख़बर पइजी थी वञे त हीउ माण्हू कहिड़ी जाइ ते थो रहे। हुननि खे लोकेशन सॼी गूगल ते अची वई। गूगल जी गाइडलाइन जे थ्रू हुनजे दर ते पहुता। हुनखे चयूं त असां 1 कलाक में तो वटि अचूं था, वेलफेयर डिपार्टमेंट न्यूज़ीलैंड। उहे 4 महीननि जी कोर्स उन जे लाइ खणी आया। चई तो वटि पैसा न आहे त इहे न्यूज़ीलैंड सरकार तोखे दवाऊं थी ॾे, जॾहिं खुटनि त असांखे इतलाह कजांइ, वरी असां तोखे दवा ॾींदासीं। इहा फलाई रियासतान। को माण्हू गुंज चेहरे में विझी नथो ॻाल्हाइण जो कानूनी हक़ु रखे, गुंज हूंदुसि चेहरे ते, निरड़ ते, त उनजे ख़िलाफ़ जुर्म जो उहो मुर्तकिब थियो, उनजे ख़िलाफ़ तादीबी कार्रवाई थी थिए। एॾी इंसानियत आहे। चर्च गॾु, कलीसा गॾु, इबादत गाहूं गॾु, गीता पढ़ण वारो बि उते, तोरेत पढ़ण वारो बि उते, ज़बूर पढ़ण वारो बि उते, इंजील पढ़ण वारो बि उते, फुरक़ान पढ़ण वारो बि उते, मंदर बि उते, मस्जिद बि उते, खाइनि बि गॾु। कॾहिं बि मज़हब ते हिक ॿिए सां तनक़ीद न करनि, हिक ॿिए जी मुखालफ़त न करनि, चवनि त बसि इंसान आहियूं, समाज जा सुठा इंसान थींदासीं त हिन धरती जी ख़िदमत कंदासीं, हिन मुआशरे जे कमु ईंदासीं। ॿियो असां जी तव्हांजी का बि ख़्वाहिश न आहे। त साथियो, 1.5 लख तव्हां नौकरियूं ख़तमु करे छॾियूं। तव्हांजो हितां जो यूटिलिटी स्टोर बि चओ था खसारे में, तव्हांजी PTCL खसारे में खपाए छॾियव, तव्हांजूं बैंकूं खसारे में खपाए छॾियव, तव्हांजी स्टील मिल खसारे में खपाए छॾियव, तव्हांजी हाणे PIA बि खसारे में एयरपोर्ट था खपायो, तव्हांजी रेलवे खसारे में उहा बि खपाइण जे प्लान में आहियो। छा था रखो बाक़ी? तव्हां तालीम बि खपाईंदो, तव्हां स्कूल बि खपाईंदो, तव्हां यूनिवर्सिटियूं खपाईंदो, तव्हां कॉलेज खपाईंदो, तव्हां रोड खपाईंदो, तव्हां सभई शयूं खपाईंदो। ऐं इहो सभु खपाए करे पैसा गॾु करे मनी लॉन्ड्रिंग कंदो ऐं पैसा ॿाहिरि मुल्कनि में पंहिंजे अकाउंटनि में मोकिलींदो, जिते तव्हांजो औलाद रहे थो ऐं वॾा उते फार्म हाउस तव्हांजा ठहिया पिया आहिनि। हितां रिटायर थी करे तव्हां उते वेंदो, इलेक्शन थिए त हिते मोटी अची MNA साहिबु, MPA साहिबु, सेनेटर साहिबु। जॾहिं तुंहिंजो टाइम पूरो थिए त तूं मुल्क मां हलियो वञी, उन जाइ ते हलियो वञी जो तोखे केरु उते ॾिसे ई कोन। को दरख़्वास्त ई न खणी अचे त मूंखे रोड ॾे, मूंखे स्कूल ॾे, मूंखे बिजली ॾे, मूंखे टेलीफोन ॾे, मूंखे नाली ॾे, मूंखे गटर ॾे, मूंखे नौकिरी ॾे, मुंहिंजे बचे खे सुठी जाइ ते स्कॉलरशिप पटी ॾे। केरु कोन ईंदो न तो वटि। इन जे करे त तूं भॼी थो वञी, भॼी उन जाइ ते थो वञी जिते तोखे माण्हू ॾिसनि कोन। वरी जॾहिं इलेक्शन थिए थी, शेड्यूल पधिरो थिए थो, वरी अची थो हिते फॉर्म भराई थो, फॉर्म भराए वरी इलेक्शन मुहिम में निकिरी थो, वरी 20 करोड़ ख़र्च थो करे, 20 करोड़ ख़र्च करे इलेक्शन खटी वरी 50 करोड़ रुपया कमाई थो। यू आर हैबिचुअल ऑफेंडर, यू आर ब्लैकमेलर, यू आर मेकिंग ब्लैकमेलिंग with our nation. Our nation is being exploited by your autocratic acts and deeds. What is your role? Is this welfare state? No. Nobody can claim that this is welfare state. This is killer state.
दिस स्टेट किल्स इनोसेंट पीपल ऑफ दिस कंट्री। जॾहिं चाहियो तव्हां उनखे तव्हां हाफ फ्राई करे छॾियो, फुल फ्राई करे छॾियो। ॾोह तव्हां करायो। बुखियो माण्हू जंहिंखे मानी कोन्हे उहो ॾोह न कंदो त छा कंदो? ॾोह केरु थो कराए? रियासत थी कराए, सरकार थी कराए। तव्हां लैंड क्रूज़र ते घुमो, वीएट ते घुमो, 12 करोड़ जी गाॾी ते घुमो, जर्मनी जे मर्सिडीज़ बेंज ते घुमो, ऐं होॾे पंधु माण्हू वञे, लंघियो वञे, हिकिड़े खे हथु ॾिए त मूंखे खणी हलंदे, उहो हुन ॾे निहारे बि कोन। ॿिए खे इलाजु करे उहो हुन ॾे ॾिसे बि कोन। रक्शे जो हुनखे 40 रुपया किरायो कोन, उहो छा ते चढ़े? पंधु वञे। हैदराबाद खां गिदू चौक ताईं पंधु वञे, हैदराबाद खां कोटड़ी ताईं पंधु वञे, बिहार कॉलोनी खां सेशन कोर्ट ताईं पंधु अचे, जामशोरे कोर फाटक खां सेशन कोर्ट जामशोरे ताईं पंधु अचे। हीउ तव्हांजो निज़ाम आहे? आहिनि तव्हांजूं पब्लिक ट्रांसपोर्ट आहे? आहिनि तव्हांजूं वॾियूं बसूं? आहिनि तव्हांजो रेलवे निज़ाम जो बहितर सिस्टम? न तव्हांजूं रेलूं, न तव्हांजूं बसूं। मखसूस क्लास खे कारूं ॾेई छॾियूं अथव अयाशी लाइ। वीएट बि उन्हनि वटि, लैंड क्रूज़र बि उन्हनि वटि, फॉर्चूनर बि उन्हनि वटि, डिघियूं गाॾियूं बि उन्हनि वटि, हराम जे पैसनि मां ठहियल गाॾियूं। तुंहिंजो मुंहिंजो रतु पी अमीर थी विया। कल्ह जा पेनूं, कल्ह जा बुखिया, कल्ह जा जुआ खेॾंदड़, कल्ह जा मनशात फरोश, कल्ह जा चकियानू थी मिज़ाज जा माण्हू अॼु अमीर थी करे तुंहिंजी मुंहिंजी क़यादत था कनि। जिन माण्हू खे बाशऊर माण्हू हथु मिलाइणु पसंदि न कंदो हुयो, हाणे पैसे अचण खां पोइ उहे लीडर थी विया आहिनि ऐं सरकार उन जो दिफ़ा थी करे। ऐं 1.5 लख नौकरियूं कंहिं ख़तमु कयूं? शहबाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट, नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट, आसिफ अली ज़रदारी जी गवर्नमेंट। वफ़ाक़ जी नौकरियूं ज़िम्मेवारी उन्हनि जी आहे। उहे असांखे मिलनि हा त असांजा माण्हू रोज़गार सां लॻनि, पर न मिलनि। न मिलण जे करे असांजा माण्हू मुआशी बदहाली जो शिकार थिया आहिनि। मां हिन रियासत खां दावा घुर थो करियां त असांजूं जेके 1.5 लख नौकरियूं वफ़ाक़ जूं तव्हां ख़तमु था करियो, उन्हनि खे वरी बहाल करियो। असांजे माण्हुनि खे नौकरियूं ॾियो, रोज़गार ॾियो। जेकर मुंहिंजो चैनल पसंदि अचेव त महिरबानी करे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजा जेकी वीडियोज़ आहिनि उहे ॾिसो त मां तव्हांजो थोरा महिरबानी सां।